पान फरमायूं जॾहिं टे कम थियनि, जॾहिं टे ॻाल्हियूं ज़ाहिर थियनि तॾहिं पक सम्झो ख़ुदा तव्हां खां नाराज़ आहे। पहिरें नंबर ते पान फरमायूं बे वक़्त आहे त मींहुं वसनि। अबा बे वक़्त आहे त मींहुं तव्हां वटि तो कोन वसियो आहे। राति असीं सांगड़ खां आयासीं पई जाम साहब इन जे इर्द गिर्द में रुगो बारिश, बल्कि हिन हद ताईं ॿुधायूं पई दोस्तनि त घणा वसिया आहिनि, रोड रस्ता सभु पुसिया पिया, खरे में अन्न पियो आहे, कणकूं तयार आहिनि, खरे में अन्न पियो आहे, ठका मथां बारिश वसी, टोटल अलाह सी तबाही करे छॾी, बर्बादी करे छॾी। बे वक़्त आहे त मींहुं पाण फरमाए जॾहिं बे वक़्त आहे त मींहुं वसनि। दौलतमंद तव्हांजा बख़ील हुजनि ऐं तव्हांजा बादशाह बेवकूफ़ हुजनि। जॾहिं टे ॻाल्हियूं थियनि, बे वक़्त आहे त मींहुं, दौलतमंद बख़ील हुजनि ऐं तव्हांजा बादशाह बेवकूफ़ हुजनि, तॾहिं पक सम्झो ख़ुदा हाणे तव्हां खां नाराज़ आहे। ऐं टे ॻाल्हियूं आहिनि, बे वक़्त आहे त मींहुं, अॼु बे वक़्त आहे त मींहुं, अञा ॿ टे ॾींहं मींहं जा आहिनि चांस, ॿ टे ॾींहं मींहं जा आहिनि। बे वक़्त आहे त मींहुं, हींअर ज़रूरत ई कान्हे का, हींअर खणा पिया खजनि, कणकूं तयार आहिनि। बे वक़्त आहे त मींहुं, ठहियल ठोकरी रोज़ी अल्लाह से मुंहं ते ॾेखारे चंबो हणी खसे वरिती, रोज़ी वापसि करे छॾी। बे वक़्त आहे त मींहुं, दौलतमंद बख़ील अब आहे या कोन्हे को। टे नंबर ते बेवकूफ़ बादशाह। ही जेको हींअर तव्हांजो बादशाह आयो आहे न, इहा बि क़यामत जी निशानी अथव, इहा बि क़यामत जी निशानी अथव। वॾो को अकुल जो कुपो आयो आहे, कमाल दर्जे जो। पुराने ज़माने में असीं ॿुधंदा हुआसीं राजा चरबट हूंदो, अबा चवंदा वॾो को ॾेढ अकुल हो, वॾो को होशियार हो। ती ही बि ॾेढ अकुल आयो आहे। चरबट राजा जे ज़माने में चवंदा हिकिड़ी ॿकरी वञी मट में मोह आयो, मट में काई पई काए हई मट में मोह, सिंह फासी पिया, ॿकरी जे मुंहं ते मट चढ़ी वियो, माण्हू परेशान। हाणे छा करियूं? राजा चरबट वेठो चई वठी हलो उन वटि, हल मसालो हल थी वेंदो। वठी विया राजा चरबट, चई बाबा मूं जहिड़ो दाना वेठो आहे, तव्हां छो परेशान थिया आहियो? तव्हांजा सभु मसाला हल करां थो। पहिरीं ॿकरी खे लत ॾेई कोस, ॿकरी खे कुठऊं, चई हाणे मट भॼी सिसी कढी वठोसि। इहे बि त बादशाह गुज़रिया हुआ, इहे बि बादशाह, पर ही त उन्हनि जो बि बाबो आहे। बेवकूफ़ बादशाह, रब जे नाराज़ थियण जी निशानी बे वक़्त आहे त मींहुं, अल्लाह जे नाराज़ थियण जी निशानी दौलतमंद बख़ील, रब जे नाराज़ थियण जी निशानी। मञींदा आहियो अलाए कोन मञींदा आहियो? तव्हां खां पुछां थो, छा टे ॻाल्हियूं असां वटि ज़ाहिर कोन्हे थियूं? कोन मञींदा आहियो? मूंखे ख़बर आहे। अब टे ॻाल्हियूं ज़ाहिर कोन्हे थियूं, माना ख़ुदा नाराज़